दुनिया में सोशल मीडिया जो इस्तेमाल इंसानी तरक्की, सहूलियतुनि जी फ़रहामी ऐं कम्युनिकेशन में सवलाई पैदा करण लाइ थी रहियो आहे, पर बदनसीब खिते सिंध में सोशल मीडिया बि ॾोहारियुनि ऐं धाड़ियलनि जो हथियार बणिजी वई आहे। बदअमनी जी बाहि में ॿरंदड़ सिंध जे ज़िलनि घोटकी, शिकारपुर, कंधकोट, कशमोर ऐं ॿियनि ज़िलनि में धाड़ियल सोशल मीडिया जो इस्तेमाल करे हिक तरफ़ माण्हुनि में डहकाओ पैदा करे रहिया आहिनि त ॿिए तरफ़ ॾोहारी ऐं कचा ज़हन धाड़ियलनि जे अण सिधी तरह सहूलियतकारी लाइ सोशल मीडिया खे इस्तेमाल करे रहिया आहिनि। अफ़सोसनाक हक़ीक़त हीअ आहे त जदीद सहूलियतुनि ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी मौजूदगी जे बावजूद बि सिंध पुलिस धाड़ियलनि हथां सोशल मीडिया जे इस्तेमाल खे ज़रियो बणाए धाड़ियलनि खे ख़तमु करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। डिजिटल मीडिया जी हक़ीक़त हीअ आहे त इन जे पोस्टनि जी लोकेशन ट्रेस थी सघंदी आहे। धाड़ियल ईअं पंहिंजे पोस्टनि जी लोकेशन वसीले बि ट्रेस थी सघनि था, पर इन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई न पई थिए, जंहिं करे केतिरा ई धाड़ियल बदइख़लाक़ी ऐं गैर महज़ब ज़बाननि वारियूं पोस्टूं सोशल मीडिया ते वायरल करे रहिया आहिनि, जिन खे सोशल मीडिया ते वेठल संदन हामी या सादा सूदा माण्हू वायरल करण में मदद कनि था। इन तरीक़े सां अणएलानिया तौर ते धाड़ियलनि जी सोशल मीडिया ते वॾी नेटवर्क थी वई आहे। मुख़्तलिफ़ मौक़नि ते ऑपरेशन जा पुलिस दफ़ा तफ़सील साम्हूं नथा अचनि, जंहिंजो फ़ाइदो धाड़ियल वठनि था ऐं सोशल मीडिया ते धाड़ियलनि जो मौक़िफ़ वधीक आम थिए थो, जंहिं मनफ़ी असर आम माण्हुनि ते पवनि था। बदनाम धाड़ियल पुलिस खे धमकियूं ॾियण खां वठी पंहिंजा मैसेज सोशल मीडिया वसीले आम कनि था, जिन जा हज़ारनि जी तइदाद में ॾिसंदड़ आहिनि, जेके इन्हनि खे लाइक ऐं शेयर करे अॻिते वधाइनि था। वेझड़ाई में धाड़ियलनि कुझु पुलिस ऑफिसरनि अहलकारनि सां गॾु मीडिया पर्सन सुहिणी पारस खे बि सोशल मीडिया ज़रिए धमकियूं ॾिनियूं आहिनि।